थाणो बोला खान मां वाक़िया अपडेट कंदालू। रिपोर्ट करवाए घनश्याम दास सामनानी। थाणो बोला खान लग दरगाह पीर बाक़िर शाह जिलानी जे मेले ते आयल सिंध जे मज़ाहिया फ़नकार मिर्चू मवाली जे खीसे मां बिजली मोबाइल कढी विया आहिनि। उन वाक़े ते सान्यावंदनि जो चवणु आहे त ॾुखियो दौर पियो हले, हर माण्हू तकलीफ़ ऐं परेशानी में आहे। उन्हनि ॾुखियनि हालतुनि में कंहिंखे खिलाए ख़ुशि करणु कंहिं इबादत खां घटि कोन्हे। मिर्चू मवाली असांजे कोहिस्तान जो त हीरो आहे, पर सॼी सिंध में हिन जा लखें परसितार आहिनि। गुज़िरियल राति पीर बाक़िर शाह जे मेले में संदसि मोबाइल को बिशनी कढी वियो आहे। असांखे पक आहे त इहो कमु कंहिं कोहिस्तानी जो न हूंदो। असांजे कोहिस्तान में थींदड़ ॾोहनि में पंहिंजा घटि पर ॿाहिरि खां आयल लोध वधीक मुलविस आहे। असांखे उमेदु आहे त सिंध जे हिन किरदार सां न रुॻो सरकार पर मेले जी इंतिज़ामिया ऐं कोहिस्तान जा मुअज़्ज़िज़ किरदार मिर्चू सां ज़रूरु इंसाफ़ कंदा।